लीडर टीवी जे प्रोग्राम रूबरू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख। अॼु असां गॾु असांजे मंच ते मौजूदु आहे हिकु रोशन ख़्याल नियाणी ऐं प्रोग्रेसिव स्टूडेंट फेडरेशन जी अॻुवान प्रियंका डेरो। उहा सभु कुझु तव्हां सां ॻाल्हाइणु चाहे थी ऐं मुसलसिल ॻाल्हाइण बि चाहे थी ऐं असीं बि चाहियूं था त सुभाणे फेमिनिज़म जो ॾींहुं आहे त उन हवाले सां असां ख़ुदि फेमिनिज़म जे हवाले सां चाहियूं था त प्रियंका सां के सवलियूं ऐं सिधियूं ॻाल्हियूं कयूं। प्रियंका अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। सभु खां मुंहिंजी वॾी महिरबानी त सुभाणे फेमिनिज़म जो ॾींहुं आहे। अवां फेमिनिस्ट तहरीक जे हिकिड़े हिसे सां शागिर्द उन्हनि जी फेडरेशन सां लाॻापियल मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो त फेमिनिज़म आहे छा? सभु खां पहिरीं त तव्हांजी इलाही घणी महिरबानी मूंखे प्रोग्राम में घुराइण जे लाइ। मुंहिंजो तालुक़ु न सिर्फ़ु PRSF सां आहे पर वुमेन डेमोक्रेटिक फ्रंट सां बि आहे, जेका हिकिड़े सोशलिस्ट फेमिनिस्ट नज़रिए सां तालुक़ु रखे थी, पूरे पाकिस्तान में आहे। ऐं सुभाणे जेको ॾींहुं सेलिब्रेट कयो वेंदो उहो पाकिस्तानी सतह ते फेमिनिस्ट डे जी सेलिब्रेशन आहे। हूअं इंटरनेशनल लेवल ते त असां 8 मार्च ते सेलिब्रेट कंदा आहियूं वुमेंस डे, औरतुनि जो आलमी ॾींहुं। सुभाणे 12 फेब्रुवरी जेको आहे उहो उन तसलसल जी हिकिड़ी कड़ी आहे जेका जनरल ज़ियाउल हक़ जे टाइम औरतुनि जी हिकिड़ी रेज़िस्टेंस, हिकिड़ी मज़ाहिमत साम्हूं आई हुई। माना जहिड़े क़िस्म जा कानून उन्हनि जी हुकूमत में ॾिना विया हुआ, जेके लॉस लीगली पेश कया विया हुआ, न सिर्फ़ु लीगली पर उन्हनि खे कहिड़े तरीक़े सां इम्प्लीमेंट कयो वियो घरू खां वठी करे रियासती सतह ताईं औरतुनि सां, उन्हनि सभिनीनि जी मुखालिफ़त में जेका हिकिड़ी रेज़िस्टेंस साम्हूं आई औरतुनि जी, जंहिंमें वेफ वुमेन एक्शन फोरम ऐं ऑल पाकिस्तान लॉयर्स एसोसिएशन हुई, जंहिंमें मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि सां तालुक़ु रखंदड़ मायूं ऐं सिर्फ़ु उहे मायूं जेके पॉलिटिकल न बि हुयूं, कंहिं ग्रुप सां तालुक़ु न बि रखंदियूं, पर उन्हनि कानूननि उन्हनि लॉस जे अगेंस्ट निकिरी करे ॿाहिरि आयूं। उन सॼी मुज़ाहिमत खे सेलिब्रेट करणु, उन सॼी जुरत खे सेलिब्रेट करण जे लाइ 12 फेब्रुवरी जो ॾींहुं सेलिब्रेट कयो वेंदो आहे। ॿियो तव्हां चओ त फेमिनिज़म छा आहे, त मुंहिंजे ख़्याल में त फेमिनिज़म सिर्फ़ु बुनियादी लफ़्ज़नि में अगरि उनखे समअप करे सघिजे त उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु औरतुनि खे इंसानी रूप में तसवुरु करे, उन्हनि खे हिकु इंसान सम्झी करे, उन्हनि सां जेको असां रवैयो रखूं था उहो इंसानी रवैयो रखी करे उन्हनि खे पंहिंजे मुआशिरे में हिकु इंसान जी सूरत में एक्सेप्ट करणु, उनखे फेमिनिज़म चइबो आहे या उनखे फेमिनिज़म चई सघिजे थो। मुंहिंजे ख़्याल में त फेमिनिज़म हिकिड़ी अहिड़ी तहरीक जो तसलसल आहे, हिकिड़ो अहिड़ो नज़रियो आहे जेको सोशलिस्ट फेमिनिज़म, जेको हिकिड़ो नज़रियाती बुनियादनि ते औरतुनि खे इंसान तस्लीम करे, उन्हनि जी इकॉनमी जेका उन्हनि जी मुआशी एक्सप्लॉइटेशन आहे, उन्हनि जी जिनसी एक्सप्लॉइटेशन आहे, उन्हनि जे तबिके ऐं क्लास जंहिंसां तालुक़ु रखनि था, उन्हनि जी एक्सप्लॉइटेशन खे डील करणु, उन्हनि सां उनखे ठीकु करण जो तरीक़ो फेमिनिज़म। न पर फेमिनिज़म जे लाइ ईअं छो थो फील थिए त इहा रुॻो औरतुनि जे पारां हलाइजंदड़ तहरीक आहे, मर्दनि जो कमु ई न वञे हिन में, ईअं आहे? अच्छा, काफ़ी अहिड़ियूं जॻहियूं आहिनि, काफ़ी अहिड़ा जॾहिं बि को बि नज़रियो उभार वठंदो आहे न ऐं उहो प्रो पीपल हूंदो आहे या असांखे लॻंदो आहे त इहो नज़रियो एॾो ख़तरनाक आहे जो इहो समाज में कुझु तब्दीली आणे सघे थो, त पोइ वरी कुझु ॿिया अहिड़ा अंसर बि हूंदा आहिनि जेके उन तब्दीली खे रोकण जे लाइ पंहिंजूं साज़िशूं अॻियां कंदा आहिनि। त फेमिनिज़म, तब्दीली, आज़ादी ऐं जिदोजहद ऐं इनकलाब, इहे उहे सभु लफ़्ज़ आहिनि, उहे सभु मानाऊं आहिनि जिन खे तमामु बुरे तरीक़े सां कुझु ॿिए रूप में आॾो आंदो वियो आहे, त फेमिनिज़म बि उन मां हिकिड़ो आहे। असांखे लॻंदो आहे त फेमिनिज़म माना सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उहा तहरीक जेका मायूं शुरू करे सघनि थियूं, फेमिनिस्ट मायूं थी सघनि थियूं, ऐं इहा तहरीक आहे बि सिर्फ़ु मायुनि जे लाइ, त ईअं नाहे। फेमिनिस्ट मर्द बि हूंदा आहिनि ऐं उन्हनि तहरीकुनि में, उन्हनि मार्चिस में, उन्हनि रैलीज़ में उहे मर्द बि शरीक थींदा आहिनि, इवन उहे ऑर्गेनाइज़ कंदा आहिनि काफ़ी जॻहियुनि ते। त ऐं इहो चवणु त माना को बि मर्द जेको आहे उहो औरतुनि जे हक़नि जी ॻाल्हि नथो करे सघे, त इहो मुंहिंजे ख़्याल में त पोइ उहो मर्द उनखे नथो चई सघिजे सही मानाउनि में, छो त बहादुरी, ब्रेवरी, हिम्मत जी ॻाल्हि या इहे सभु एडजेक्टिव्स जॾहिं असां कंहिं इंसान सां जोड़ियूं था त उनजो मक़सदु इहो ई आहे त तव्हां केतिरो वॾी लेवल ते पंहिंजे समाज में मौजूदु हर फ़र्द खे गॾु खणी हलण जी सलाहियत रखो था। हाणे तब्दीली माना सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़े मख़सूस पॉलिटिकल पार्टी सां रिलेट करे ॿुधाई वेंदी आहे। आज़ादी जो मतिलबु छुड़वागी, बदकारी ऐं मायुनि जो घरां निकिरणु ॿुधायो वेंदो आहे। इनकलाब त असांखे तारुल क़ादरी जो इनकलाब ॿुधायो वेंदो आहे, पर हिननि जी ॾाढी हिकिड़ी तारीख़ी जिदोजहद रही आहे, हिकिड़ी ॾाढी तारीख़ी माना रही आहे।
ऐं इहे पंहिंजो पाण में समाजी ऐं रियासती सतहुनि ताईं ॾाढियूं ख़ूबसूरत ॾाढियूं बहादुर तहरीकूं रहियूं आहिनि। असां अॼु जेको 8 मार्च जी ॻाल्हि कई, जीअं 12 फेब्रुआरी जी ॻाल्हि कई, असां जेको वोट ॾियण जी ॻाल्हि था कयूं, असां जेको पंहिंजी मर्ज़ी सां शादी करणु या तलाक वठणु या पंहिंजे नौकरी करणु या पढ़ाइण जी ॻाल्हि करणु, त इहे सभु उन्हनि फेमिनिस्ट तहरीकुनि खां असांखे उहे हक़ मिलिया आहिनि। ऑक्सफोर्ड ऐं हार्वर्ड यूनिवर्सिटी जेको असांखे अॼु ॾाढा हिकिड़ा सुलझियल इदारा लॻनि था, अलाए केतिरे अरसे ताईं हुननि में औरतुनि जी एडमिशन ते पाबंदी हुई। इवन अगरि जॾहिं उन्हनि खे एडमिशन ॾिनी बि वई त उन्हनि जा मख़सूस उन्हनि जा सब्जेक्ट्स हूंदा हुआ, मख़सूस उन्हनि जा क्लासिस हूंदा हुआ। हिकिड़े रूम में वेही करे जॾहिं शुरूआति कई वई त हिकिड़े रूम में वेही करे उहे औरतूं मख़सूस सिर्फ़ु कढ़ाई, सिलाई, खाधो पचाइण ऐं इन सां रिलेटेड जेके बि कम हूंदा उहे उन्हनि खे सेखारिया वेंदा हुआ। असां जंहिंसां प्यारु कंदा आहियूं, असां चाहींदा आहियूं त उहो माण्हू, उहो समाज, उहो मुल्क, उहो सुधरे, उहो तरक़ी करे, उहो बहितरु थिए। असां जॾहिं उनखे उहा तकलीफ़ ॿुधाइबी आहे, जॾहिं उनखे उहो मसइलो ॿुधाइबो आहे, त उनजो मतिलबु इहो न हूंदो त असां उन सां नफ़रत था कयूं या असां उनजे ख़िलाफ़ु था ॻाल्हायूं या असां उनजे ख़िलाफ़ु आहियूं। असांजो मक़सदु इहो हूंदो आहे त उनखे ठीकु कीअं करिणो आहे। तव्हां ते बंदिशूं कहिड़ियूं आहिनि पाकिस्तान में? हा, ठीकु, इहो ॾाढो मज़े जो सुवालु आहे। काफ़ी माण्हू इहो पुछंदा आहिनि त तव्हां वटि सभु कुझु त आहे, माना पढ़ो था, नौकिरी कयो था, पंहिंजी पसंदि जा कपिड़ा पायो था, पोइ तव्हांखे आज़ादी कहिड़ी खपे? त हिकिड़े जेल में असां माण्हू खे बंदि करे छॾियूं ऐं उहो जेल इलाही वसी हुजे ऐं असां उन जेल जी ॿाहिरनि ज़ंजीरुनि खे बि ग़ाइबु करे छॾियूं, त माण्हू खे बि लॻंदो त मां त वाक़ई आज़ादु आहियां, माना मुंहिंजे इर्द गिर्द त का बि चेन कोन्हे का। पर उहे सभई दायरा, उहे सभई रस्मूं रिवाजूं, उहे सभु कानून, उन्हनि खां थोरो बि तव्हां पंहिंजो पाण खे अलॻि कंदव त तव्हांखे फील थींदो त मां त जकड़ियल आहियां, कुझु आहे जेको मूंखे चुरपुर करणु नथो ॾे, मूव करणु नथो ॾे, अॻियां वधणु नथो ॾे। अणॾिठल शयूं कहिड़ियूं आहिनि? उहे अणॾिठल शयूं आहिनि सभु खां पहिरीं नज़र नथियूं अचनि पर ज़ंजीर आहिनि। हा, सभु खां पहिरीं त तव्हांजी पॉलिसीज़ जेको सतही लेवल ताईं तव्हां वटि कमु कनि थियूं। उन खां अलावा तव्हांजो निसाब, ॼाणे वाणी इहो निसाब ठाहियो वियो आहे न, त माइनि खे इहो ई ॿुधाइजे। असां वटि निसाब में माइनि ते बि आहिनि कहाणियूं आहिनि, सबक़ आहिनि, पर उहे कहाणियूं ऐं सबक़ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन ते आहिनि त हिकिड़ी सुघड़ ज़ाल कीअं थींदी आहे, रिली कीअं ठाहिबी आहे, मानी कीअं ठाहिबी आहे। सुघड़ थियो हाणे इहो बि त डिबेटेबल आहे न, त तव्हां सुघड़ छा खे था चओ? तव्हांजी नज़र में हीरोज़ केर आहिनि औरतूं पाकिस्तान या हिन सॼी सिंध में तारीख़ी तौर या अॼु ताईं? हा, इहो बि मूंखे कुझु रिसेंटली ख़बर पई आहे। पंहिंजे असां छो त पंहिंजी माज़ी खां ॾाढो कटियल माण्हू न, असांखे लॻंदो आहे त हिकिड़ो ग़ुलामी वारो हिकिड़ो दौरु रहियो आहे ऐं असांखे उहा जेका तव्हां गुण ॻाल्हि कई त ज़ंजीरूं नज़र नथियूं अचनि, पर ज़ंजीरूं आहिनि। त उहे ज़हनी जेका ग़ुलामी असां वटि अञा बि हावी आहे, त उन में मां जॾहिं थोरो सिंध जी हिस्ट्री खे पढ़ण जी कोशिशि कई, स्पेशली औरतुनि जी हिस्ट्री खे, त उन में एॾी माना हिकिड़ी ख़ुशी बि थी, ॾाढो उत्साह बि मिलियो त उन में एतिरियूं औरतूं हुयूं जिन जंगूं विढ़ियूं आहिनि। दोदे जी असां भेण ॾिसूं था, राजा ॾाहर जी धीअरूं ॾिसूं था, त उन्हनि जहिड़े तरीक़े सां पंहिंजे भाइरनि खे, पंहिंजी रियासतुनि खे, पंहिंजे उन्हनि वज़ीरनि मशीरनि खे हलायो आहे, फ़ैसिला वरिता आहिनि ऐं जहिड़े तरीक़े सां अवाम में बिना मज़हबी, बिना सिंफ़ी ऐं बिना उन इक़्तिसादी एक्सप्लॉइटेशन जे उन्हनि रियासतुनि खे हलायो आहे। उहो पंहिंजो पाण में इन शइ जो हिकिड़ो सुवालु आहे त इन जेको असां चवंदा आहियूं त औरतूं ॾाढी इमोशनल हूंदियूं आहिनि, उन्हनि में फ़ैसिले वठण जी कुवत नाहे हूंदी, उहे छा हुकूमतूं कंदियूं, इन जे करे उन्हनि खे हुकूमत में नथो अचणु ॾिनो वञे। त इहो पंहिंजो पाण में उन जे लाइ क्वेश्चन आहे त असां कहिड़े तरीक़े सां उनखे क्रिएट था कयूं। हिकिड़ो त निसाब थी वियो तव्हांजो माइंड खे ईअं ॿधी करे रखण वारो। उन खां अलावा तव्हांजी मीडिया, तव्हां पंहिंजे ड्रामनि में, पंहिंजी फिल्मुनि में जहिड़े तरीक़े सां हिकु औरत जे किरदार खे पेश कयो था, उहो पंहिंजो पाण में वॾो क्वेश्चन आहे। जहिड़े क़िस्म जो हिकिड़ो डिस्कोर्स क्रिएट करे अवाम ताईं पहुचायो था। हाणे हिकिड़ी छोकिरी घर वेठी आहे त हुनखे उहो ई कैरेक्टर हुन जे लाइ आइडियल हूंदो त हीअ छोकिरी रोए थी, खिले थी, हिन जा कपिड़ा, हिन जो ॻाल्हाइण जो स्टाइल कहिड़ो आहे, हो बि हुन शइ खे अपनाइण जी कोशिशि कंदी, छो त ड्रामे में हुनखे सभु कुझु मिले थो आख़िर में जेको उहो चाहे थी पंहिंजी हुन मासूमियत जे करे। तव्हांजे हुजण जो फ़ाइदो कहिड़ो आहे औरतुनि खे? मूंखे जीअं चेगावेरा चयो त जेको लिबरल, जेको माण्हू खे आज़ादु कंदड़ हूंदो आहे न, उहो पैदा नाहे थींदो। माण्हू पंहिंजो पाण पंहिंजी उन्हनि सॼिनि समाजी हालतुनि खे ॾिसी करे उहे थींदा आहिनि, उहे उन विढ़ाक थींदा आहिनि। विढ़ाक मां मुराद उन सॼे निज़ाम जे ख़िलाफ़ु विढ़ण जो बग़ावत उन्हनि में पैदा थींदी आहे, जेको एक्सप्लॉइटेटिव आहे। हीअ सभु
ॻाल्हियूं जॾहिं असां सोचूं था त पोइ सॼे पाकिस्तान जी पूरी हिस्ट्री में ॾिसूं त ज़िया खां वठी करे हिमल ताईं एतिरा रिग्रेसिव लॉज़ रहिया आहिनि, अहिड़ियूं रस्मूं रहियूं आहिनि, अहिड़ा बिहेवियर्स रहिया आहिनि जिन औरतुनि खे तमामु घणे हद ताईं पोयां धिकियो आहे। पर हाणे इन लास्ट 2 डेकेड्स खां असां ॾिसूं त न सिर्फ़ु पाकिस्तान में पर पूरी दुनिया में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं तहरीकूं उथियूं आहिनि जिन औरतुनि ॻाल्हाइणु शुरू कयो आहे, जंहिंमां मी टू मूवमेंट, टाइम्स अप, इनफ वारियूं तहरीकूं अॻियां वधियूं आहिनि, जंहिंमें पंहिंजे जिस्म ते पंहिंजो हुजणु, इन में बि असांखे काफ़ी मसइला लॻंदा आहिनि त इहा कहिड़े क़िस्म जा नारा आहिनि या कहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं आहिनि, पर उहो तमामु हिकिड़ो पॉलिटिकल, तमामु हिकिड़ो सोशल क़िस्म जी हिकिड़ी डिमांड आहे। उन खां अलावा असां वटि जंहिं समाज में पाण रहूं था उते पुट ऐं धीअ जी तालीम खां अगरि तव्हांखे चॉइस ॾिनी वञे त माण्हू पुट जी तालीम खे प्रिफर कंदा। असां वटि MBBS छोकिरियूं शादी करे घरनि में वेही थियूं रहनि। असां वटि छोकिरियूं, तव्हांखे बेनज़ीर भुट्टो ॾाढी वणंदी, तव्हांखे अस्मा जहांगीर ॾाढी वणंदी, पर अगरि तव्हांजे घर में तव्हांजी धीअ ऐं भेण अस्मा जहांगीर थियणु चाहे त सभ खां पहिरीं रुकावट तव्हां हुनखे ॾींदव। हिकिड़ी ॻाल्हि हीअ ॿुधायो त तव्हांजो कंहिं बि छोकिरी सां, न्याणी सां, भेण सां, माई सां ॻाल्हायो था त उनखे छा था चओ? सभ खां पहिरीं त जेके बि भेणूं, माइरूं, दोस्तूं मूंखे ॿुधनि थियूं, मां या असां मां केर बि कंहिं ॿिए इंसान खे उनजी ताक़त नथो ॾेई सघे, इहो असां मां कंहिं वटि बि हक़ु कोन्हे को। असांजी ताक़त असां वटि हूंदी आहे, बसि सिर्फ़ु देरि एतिरी हूंदी आहे जो असां उनखे सुञाणे सघूं। त हर औरत पंहिंजो पाण में ॾाढी बहादुर आहे। असांखे कंहिं बि औरत खे इहो टेग ॾियणु त इहा फेमिनिस्ट आहे, पोइ भले उहो पंहिंजे अमल में केॾी नेगेटिव ऐं केॾी एंटी फेमिनिस्ट हुजे, इहो जस्टिफाइड न आहे। पर का औरत जंहिंजो को बि फेमिनिस्ट लिटरेचर न आहे पढ़ियल, पर उहो पंहिंजे अमलनि में ओतिरी फेमिनिस्ट आहे, त उहे 2 कंट्राडिक्शन्स आहिनि। त असांजी हर औरत पंहिंजे रवैयनि में फेमिनिस्ट आहे। हा, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन ताक़त खे, उन हिमत खे सुञाणण जी ज़रूरत आहे। सभ खां उन में बुनियादी जेको एलिमेंट या ताक़त खे हासिलु करण जो जेको ज़रियो आहे उहो इहो आहे त इकोनॉमिक इंडिपेंडेंस तमामु घणी ज़रूरी आहे। असां वटि पाकिस्तान में सभ खां घणियूं ज़ुल्म जेको घर में जंहिंखे डोमेस्टिक वायलेंस चऊं था असां, उहो मायूं उन जे करे बि बर्दाश्त कंदियूं आहिनि त अगरि मां पंहिंजे मुड़ुस खां तलाक वठां त मूं वटि त कुझु जॻह कोन्हे रहण जे लाइ, मुंहिंजा माउ पीउ मूंखे वरी न राहींदा, मां पंहिंजे ॿारनि खे छा खाराईंदमि, मां पाण कीअं सर्वाइव करे सघंदमि। त सभ खां बुनियादी जेको तरीक़ो आहे पंहिंजो पाण खे इंडिपेंडेंट करण जो, उहा इकोनॉमिक इंडिपेंडेंस। ज़रूरी कोन्हे त तव्हां वॾियुनि बैंकुनि में कमु कयो, छो त असां वटि छोकिरियुनि जी पढ़ाइनि जो बि मसइलो आहे। त को बि हुनरु, को बि कमु जंहिंसां तव्हां मुआशी तौर ते आज़ादु थी सघो था, सभ खां पहिरीं त उहो उन में अॻियां अचण जी ज़रूरत आहे। ॿियो त असां चवंदा आहियूं त मां अकेली औरत छा थी करे सघां, ऐं इहा त मुंहिंजे नसीब में इहा अज़ियत लिखियलु हुई, तंहिंजे करे मूंखे ईअं ई हाणे हलणो आहे, ऐं औरत जो फ़र्ज़ु आहे इहो हलणु। त असां वटि जेको आहे न, अज़ाब खे ॾाढो नेचुरलाइज़ करे ॿुधायो वेंदो आहे त इहो बसि मथां खां असां ते थिए थो पियो। असां पंहिंजी क़िस्मत पाण बि लिखंदा आहियूं। इहो पावर पंहिंजी ज़िंदगी खे संवारण जो असांजे हथ में बि हूंदो आहे। पंहिंजी ताक़त खे कीअं सुञाणूं था ऐं कहिड़े तरीक़े सां उनखे इस्तेमालु कयूं था, इहा ॾाहप हर इंसान में हूंदी आहे, पर उनखे ॾाढो दॿे, उन शऊर खे ॾाढो हेठीं सतह ताईं आणियो वेंदो आहे त जीअं महकूम तबका, महकूम अवाम अॻियां न अची सघे ऐं सिर्फ़ु हिकिड़ो मख़सूस क्लास, मख़सूस माण्हू तव्हांजे मथां हुकुमरान हुजनि, पोइ भले उहे डायरेक्टली हुजे, इनडायरेक्टली हुजे, भले तव्हांखे उहे नज़र अचनि या नज़र न अचनि। त सभ खां पहिरीं त इकोनॉमिक इंडिपेंडेंस हुजे। ॿियो त कोशिशि कयो पढ़ाई में, पढ़ण में अॻियां अचो, पंहिंजो पाण खे सम्झो। इहो चवणु त मां अकेली मूंखां कुझु न थी सघंदो, त दुनिया में वॾियुनि तहरीकुनि में शुरूआति अकेले हिकिड़े ई माण्हू कई आहे। काफ़ी अहिड़ियूं औरतुनि जिन खे जेलनि में विधो वियो, जिन खे कोड़ा लॻा, जिन खे मुल्कनि मां कढियो वियो, पर उन्हनि मायुनि जी तहरीकूं हुयूं जेके अॻियां हली हज़ारे लखे औरतुनि खे जोड़नि थियूं। पोइ तव्हांखे ॾाढा पंहिंजा पॉलिटिकल, पंहिंजा इकोनॉमिकल, तव्हांखे सोशल उहे सभु जस्टिस जा तरीक़ा तव्हांखे मिलनि था। त अकेला कंहिं न कंहिं तरीक़े सां शुरूआति करणी पवंदी आहे। पहिरियों क़दम ॾाढो ॾुखियो हूंदो आहे, पर असांजो पहिरियों क़दम शायदि मुंहिंजे पोयां ईंदड़ सभिनीनि क़दमनि जे लाइ कुझु रस्तो, कुझु पेचरो ठाहे वेंदो। इहो चवणु त माना मां हिकु मर्द जे रहम करम ते हा, ऐं मर्द जो सपोर्ट भले उहो मुआशी हुजे या
इमोशनल हुजे, उहो मुंहिंजे सर्वाइवल जे लाइ ॾाढो ज़रूरी आहे। त ठीकु आहे, हिकिड़े समाज में ॿ फ़र्द रहनि था त उन्हनि खे बराबरी जी बुनियाद ते हिक ॿिए जे लाइ उहो सॼो सपोर्ट हुजणु तमामु घणो ज़रूरी आहे। त कंहिं बि तालुक में जॾहिं उहा एक्सप्लॉइटेशन इन्वॉल्व थिए थी, पोइ भले उहा मुआशी हुजे, माना असांजे समाज में अहिड़ा बि मर्द आहिनि जेके सॼो ॾींहुं को कमु न आहिनि कंदा, उन्हनि जूं ज़ालूं वञी करे घरनि में कमु कंदियूं आहिनि, वापसि अची करे उन्हनि खे ई मारे, उन्हनि खां ई पैसा वठी ऐं ॿाहिरि वञी करे ॿिया कम कंदा आहिनि। असां वटि अहिड़ा बि छोकिरा हूंदा आहिनि जेके घरनि में अची करे पंहिंजी भेणुनि खे कारी करे मारींदा आहिनि, पाण सॼो ॾींहुं स्कूल यूनिवर्सिटी ऐं कॉलेजिस जे ॿाहिरां वेठा हूंदा आहिनि। स्मोन जो हिकिड़ो गोल आहे, हिकिड़ी चवणी आहे त औरत पैदा नाहे थींदी, तीअं बि मर्द बि पैदा नाहे थींदो। मर्द ऐं औरत जी सॼी कंस्ट्रक्शन उन समाज में थींदी आहे। तूं मर्द ई तोखे हीअं बिहेव करिणो आहे, तूं औरत ई तोखे हीअं बिहेव करिणो आहे। असांजी परवरिश अहिड़े तरीक़े सां कई वेंदी आहे त मूंखे गुलाबी रंग ई मूंखे वणंदो, मूंखे ब्लू रंग वणंदो, मूंखे छोकिरो हूंदो त मूंखे गन सां खेॾणु सेखारियो वेंदो, छोकिरी हूंदी त मूंखे गुॾी सां खेॾाइणु सेखारियो वेंदो। इहा सॼी परवरिश ॿारनि जी कई वेंदी आहे त जीअं उन सॼे सिस्टम खे मेंटेन करे सघिजे, उनखे उहा हलाए सघिजे। पर जेका शइ ठहंदी आहे उहा ढहंदी बि आहे, उहा ढही बि सघे थी, छो त का बि शइ हमेशह कनाए रही ऐं का बि शइ हमेशह न रहंदी। त जेके शयूं हिन वक़्तु असांखे एक्सप्लॉइटेशन वारे में घुसण धिकिन थियूं, उन्हनि सभिनि जे ख़िलाफ़ु विड़ी सघिजे थो। आख़िरी ॿ सुवाल, हिकिड़ो सुवाल हीअ आहे, तव्हां औरतुनि खे, भेणुनि खे, न्याणियुनि खे, माउनि खे फेमिनिज़म जे हिन ॾींहं ते छा पैगाम ॾियणु चाहींदा? मां इहो ई पैगाम ॾियणु चाहींदमि त तव्हांखे कंहिंखां हक़ु वठण जी ज़रूरत कोन्हे का, तव्हांखे कंहिंखां हक़ु घुरण जी ज़रूरत कोन्हे का। हक़ तव्हांखे मिलियल आहिनि, उन्हनि हक़नि खे सुञाणे करे उन्हनि हक़नि जे लाइ जिदोजहद करणी आहे। असां वटि जॾहिं बि कंहिंसां इन्हनि शयुनि ते ॻाल्हि थींदी आहे त ॿुधाईंदा आहिनि इहो त सॼो रिटन आहे, इहो त लिखियलु आहे, इहो त तव्हांजे कानून में आहे, इहो तव्हांजे आइन में आहे। सिर्फ़ु लिखण जी हद ताईं आहे, उहो इम्प्लीमेंट केतिरो थो थिए, उहो मिले केतिरो थो। इवन तव्हांजो मुड़ुसु अगरि तव्हांखे मारे थो त उन लाइ बि कानून आहे, तव्हांखे पघार नथी मिले उन जे लाइ बि कानून आहे, तव्हां ॿी शादी करणु था चाहियो उन जो बि कानून आहे, तव्हांखे प्रॉपर्टी में बराबरि जो हिसो खपे उन जे लाइ बि कानून आहे। उन्हनि सभिनीनि कानूननि खे हासिलु करण जी जेका जिदोजहद आहे, असांखे उन जिदोजहद जो हिसो थियणो आहे। ऐं उहो जिदोजहद जो हिसो कीअं थी था सघूं? सियासी थी करे। असांखे चयो वेंदो आहे त औरतूं सियासत नथियूं करे सघनि, औरतुनि वटि फ़ैसिले वठण जी कुवत नाहे हूंदी, सियासत औरत जो कमु कोन्हे, औरत जो कमु सिर्फ़ु घर में वेही करे मानी पचाइण जो आहे। त हिकिड़े तरफ़ त तव्हां चओ था त औरत वटि एतिरी ज़हनी ऐं हिमत नाहे हूंदी जो सॼो सियासत जो प्रेशर बर्दाश्त करे सघे, ऐं ॿी तरफ़ उन ई औरत खे तव्हां पंहिंजे घर जी, पंहिंजे ॿारनि जी रिस्पॉन्सिबिलिटी बि ॾियो था, माना तव्हां सम्झो था त उहो ठीकु तरीक़े सां ख़्यालु रखी सघंदी। त जॾहिं असां हू कमु करे सघूं था, घर जो ख़्यालु रखी सघूं था, ॿारनि जो ख़्यालु रखी सघूं था, त असां पंहिंजे समाज जो बि ख़्यालु रखी सघूं था, पंहिंजे समाज में बि ओतिरी कंट्रीब्यूशन ओढ़े तरीक़े सां ॾेई सघूं था जीअं मुंहिंजो को मर्द साथी ॾिए थो। ऐं असां जॾहिं बराबरी जी ॻाल्हि था कयूं, छो त फेमिनिज़म आहे ई बराबरी वारो नज़रियो, त उन लाइ तमामु घणो ज़रूरी आहे त मर्द ऐं औरत ॿई मिली करे पंहिंजे समाज जे लाइ कंट्रीब्यूट कनि। असां वटि, मां सिंधी आहियां, मूंखे पंहिंजे सिंधी हुजण ते ॾाढो नाज़ आहे, मूंखे सिंध सां बि ॾाढो प्यारु आहे, पंहिंजी ॿोली सां बि ॾाढो प्यारु आहे, पर सिर्फ़ु एतिरी हद ताईं काफ़ी नाहे। मां सिंध लाइ छा थी कयां, मां पंहिंजी सिंधी औरतुनि जे लाइ छा थी कयां? अगरि उन में हर रस्म सुठी आहे, पर अगरि चंद रस्मूं ख़राबु आहिनि, कुझु ॻाल्हियूं आहिनि जेके मसइलो कनि थियूं पैदा, उन्हनि ते मां केतिरी क्रिटिक करे उन्हनि खे कीअं ठीकु करे सघां थी, त इहो मुंहिंजे असुलु सिंध सां प्यार जो सबूत हूंदो त मां कीअं उनखे बहितर खां बहितर करण जी कोशिशि कयां थी। त असां वटि सिंध जे प्यार में असां एतिरो त पंहिंजो पाण जी शौरी सोच, पंहिंजे रेशनलिटी खे ख़तमु करे छॾींदा आहियूं जो असां ग़लति नज़रियनि तां, ग़लति कानूननि तां, ग़लति रीतियुनि रस्मुनि तां सोचींदा बि न आहियूं, क्वेश्चन बि न आहियूं कंदा, अक़ीदे ऐं फेथ वारे सूरत में थी करे प्यारु कंदा आहियूं। त मुंहिंजे ख़्याल में त उन सॼी डेफिनेशन खे बि चेंज करण जी ज़रूरत आहे, त उहे कहिड़ा कानून आहिनि, उहे कहिड़ियूं रस्मूं आहिनि। माना अॼु जी 21वीं सदी में बि तव्हां वटि कारोकारी थिए थी, अॼु बि तव्हांजे समाज में 3 सालनि जी ॿारड़ी सां रेप कयो वञे थो। 2019 जी रिपोर्ट आहे, सिर्फ़ु कराची में 300 औरतुनि जो रेप थियो आहे। इहे त उहे केसिस आहिनि जेके रिपोर्ट था थियनि, जेके मंज़र आम ते अचनि था, जिन जो मीडिया कुझु आवाज़ उथारे थी। काफ़ी त अहिड़ा आहिनि जिन जे बारे में ख़बर बि नथी पए, मायूं मारियूं थियूं वञनि। त उन्हनि सभिनीनि शयुनि ते आवाज़ उथारण जी ज़रूरत आहे, उन्हनि शयुनि खे ऐं उन्हनि मसइलनि खे सम्झण जी ज़रूरत आहे त इहो को ख़ुदा जे तरफ़ां ॾिनल मसइला कोन्हनि के, इहे मसइला असां पाण ठाहिया आहिनि
असांजे समाज में असां सां थियनि था ऐं उन्हनि खे असां ई ठीकु करे सघूं था। इहा क़ाबिलियत असां में आहे। असां खां पहिरीं बि औरतुनि में हुई, असां खां पोइ बि औरतुनि में हूंदी। इहो को हिकिड़ो मख़सूसु माण्हू, को मख़सूसु नज़रियो मूंखे नथो ॿुधाए सघे या नथो ॾेई सघे। इहा क़ाबिलियत मूं में आहे। बसि उन क़ाबिलियत खे सुञाणण जी देरि आहे। ऐं उन क़ाबिलियत खे असां केतिरो पॉलिटिसाइज़ करे सघूं था, सियासी तौरु जोड़े सघूं था, उन जी देरि आहे। अव्हांजे ख़्याल में सिंध जे कहिड़नि तालीमी इदारनि में फेमिनिस्ट मूवमेंट वधीक हलंदी आहे या तस्वर उते वधीक रिच आहे? सिंध जी ॻाल्हि था कयो? सिंध में मुख़्तलिफ़ औरतुनि जूं मर्दनि जूं यूनिवर्सिटियूं आहिनि। हा, उन में घणी फेमिनिस्ट मूवमेंट किथे आहे? मूवमेंट त न, पर हा माना हिकिड़ो ॻाल्हि ॿोल जो जेको कल्चर खणी चइजे त छो त मुंहिंजो तालुक़ु सिंध यूनिवर्सिटी सां आहे, त मां उन में इहा हिकिड़ी शइ ॾिठी आहे, माना हिकिड़ो ज़िंदा यूनिवर्सिटी जंहिंखे चई सघिजे। उन में ॿिया काफ़ी मसइला आहिनि, पर उन में इहो कल्चर ज़रूरु मौजूदु आहे जो असां मुख़्तलिफ़ नज़रियतुनि सां तालुक़ु रखंदे बि हिकिड़ी टेबल ते वेही करे ॻाल्हाए सघूं था, हिक ॿिए खे सम्झी सघूं था, ॿुधी सघूं था, बजाए ॿियनि यूनिवर्सिटीज़ जे। बाक़ी अगरि सिंध यूनिवर्सिटी खां अलावा ॻाल्हि कजे त कराची यूनिवर्सिटी आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ क़िस्म जा स्टडी सर्कल्स बि थींदा आहिनि, डिस्कशन्स थींदियूं आहिनि। इवन PRSF प्रोग्रेसिव स्टूडेंट फेडरेशन उहो हुते स्टडी सर्कल्स कंडक्ट कराईंदो आहे। WDF वुमेन डेमोक्रेटिक फ्रंट उन्हनि जा स्टडी सर्कल्स कंडक्ट थींदा आहिनि जामशोरे में ऐं मारवी हॉस्टल में। मुख़्तलिफ़ हंधनि जूं मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं। वुमेन डेमोक्रेटिक फ्रंट जेको आहे उहा अवामी वर्कर्स पार्टी जी औरत विंग आहे। न औरत विंग नाहे, उनजी दोस्त तंज़ीम आहे। उनजी दोस्त इत्तेहादी चऊं? इत्तेहादी चई सघूं था। या दोस्त आहे, ठीकु आहे, लाइक माइंडेड। ठीकु आहे। ॿियूं सिंध में कहिड़ियूं तंज़ीमूं आहिनि जेके तव्हां सम्झो था त औरतुनि जी भलाई जे लाइ कमु कनि थियूं? अगरि माज़ी जी ॻाल्हि कयो त सिंधियाणी तहरीक तमामु ख़ूबसूरत हिकिड़ी तहरीक हुई। उनखां अलावा AJP जो जेको औरत फ्रंट आहे उन में कुझु अदियूं आहिनि जेके इलाही सुठो कमु कनि थियूं। उनखां अलावा वेफ आहे असां गॾु, वुमेन एक्शन फोरम आहे, जेके काफ़ी उन्हनि केसिस खे उथारींदियूं आहिनि ऐं मीडिया ते उहे शयूं ईंदियूं आहिनि। त इहे कुझु चंद ग्रुप आहिनि। ही आहे प्रियंका डेरो, प्रोग्रेसिव स्टूडेंट फेडरेशन जी अॻवान। ऐं इहा ॻाल्हि सही आहे त शयूं पंहिंजो पाण खे सम्झणु ऐं पंहिंजो पाण खे सुञाणण जो बि आहिनि, ऐं के बि शयूं रस्ते वेंदे पयूं कोन्हनि, पर इहे शयूं ठाहिणियूं पवंदियूं। ऐं उन्हनि ठाहिण जे लाइ औरतुनि ऐं मर्दनि खे गॾिजी कमु करणु पवंदो। ऐं फेमिनिस्ट हुजण जो मतिलबु रुॻो इहो कोन्हे त को औरतुनि जी आज़ादी जी ॻाल्हि आहे त इहा मर्दनि जे ख़िलाफ़ु आहे। इन जो मतिलबु इहो बि कोन्हे त इहा कंहिं मज़हब या अक़ीदे जे ख़िलाफ़ु आहे। इन जो मतिलबु इहो बि कोन्हे त मर्दनि खे मारे मञाए नास करे हाणे उन्हनि जे मथां उहा ई बादशाही करण जी का ॻाल्हि आहे जीअं मर्द सदियुनि खां औरतुनि ते बादशाही कंदा आहिनि। हीउ हिकिड़ो गॾियल इनक्लूसिव माहौल ठाहिणु, औरतुनि खे मुआशी तौर ते, सियासी तौर ते, तालीमी तौर ते अॻभरो करे आज़ादु करण जी ॻाल्हि आहे, जंहिंजो मतिलबु आहे फेमिनिज़म। पाकिस्तान में सुभाणे 12 फरवरी ते फेमिनिस्ट मूवमेंट जे हवाले सां, जनरल ज़िया जे कानूननि जे हवाले सां असांजे मुआशरे में मौजूदु समाजी कानूननि जे ख़िलाफ़ु सुभाणे उहो ॾींहुं मल्हाइजे थो। अॼु असां पंहिंजे प्रियंका सां ॻाल्हि कई आहे, वरी कंहिं ॿिए इशू ते प्रियंका सां ॻाल्हाईंदासीं। लीडर TV सां गॾु रहिजो। अव्हां जी वॾी महिरबानी।